दोस्तो, अॼु तव्हांजे साम्हूं हीमू नाविल जेको आहे हिन जो तव्हांजे आॾो तबसरो रखूं था। हीमू नाविल जेको आहे अॼु जे असांजे सिंधी समाज जो आईनो पेश कंदड़ नाविल आहे। हिन नाविल में अॼु जी जदीद सिंध जा ॾुख सूर ऐं तकलीफ़ूं मंज़र निगारी हेठा आहिनि। हीउ जेको नाविल आहे हिन नाविल में जेको अॼु असांजे धरती ते जेका धारी आबादकारी थी रही आहे, जेको बंगाली बर्मी अफ़गानी ऐं ॿियूं जेके धारियूं माफ़ियाऊं जेके सिंध जी धरती ते वालार करे रहिया आहिनि, ऐं उन खां अलावा मेगा प्रोजेक्ट्स ख़ासि तौर ते बरिया टाउन DHA कमांडर सिटी ऐं ॿियनि नालनि सां जेका असांजी धरती पेरनि हेठां खिसकाई पई वञे, उन ई ख़िलाफ़ सिंधी माण्हू जी मज़ाहिमत खे ॾेखारियो वियो आहे। हिन नाविल जो जेको हीरो हीमू आहे उहो हीमू हिकु हिमत भरियो बाशऊर ऐं पंहिंजी मिटी वतन ऐं धरती जे माण्हुनि सां प्यार कंदड़ जेको नौजवान आहे, जेको पंहिंजी धरती खे पेरनि हेठां खिसकंदो ॾिसी जेको पंहिंजे क़ौमी ऐं तारीख़ी तशख़ुस खे पेरनि हेठां खिसकंदो ॾिसी उन जे ख़िलाफ़ जेका मज़ामत लाइ उथी पए थो ऐं हू इहा कोशिशि करे थो त जेका मुंहिंजी धरती आहे, जेका धरती मूंखां खसिजी रही आहे, उन ई धरती खे मां बचायां ऐं उन जी धरती जे लाइ मां जदोजहद कयां। हीमू जेको आहे हिकिड़ी अहिड़ो किरदारु आहे जेको असांजे समाज मां ख़ौफ़ डपु ऐं इनफ़रादी बुज़दिली खे ख़तमु करणु चाहे थो। हीमू जी इहा कोशिशि आहे त हिन धरती जे क़ौमी तशख़ुस खे बचाइण लाइ हिकिड़ी गॾियल ऐं क़ौमी ऐं इज्तमाही जदोजहद थियणु खपे। उन लाइ हू हिकिड़े पासे बिल्डर माफ़िया सां, ॿिए पासे जागीरदारनि ऐं सरमायादारनि करप्ट कामोर कल्चर सां टकर खाए थो, टे पासे जेका पठान माफ़िया आहे ऐं अफ़गान माफ़िया आहे जेका असांजी धरतीअ ते कब्ज़ो कंदे असांजे नौजवाननि जे पारां जेकॾहिं थोरो बि को भरपूर मज़ामती आवाज़ु उथारियो थिए त उनखे जेको पठान माफ़िया कुचलण जी कोशिशि करे थी, उन जे ख़िलाफ़ु एहतजाज ऐं उन जे ख़िलाफ़ु जदोजहद जी हिमायत आहे। हक़ीक़त में ॾिसिजे त हिकिड़ो कामयाबु नाविल जेको आहे उन ई नाविल में सभ खां अवल जेका आहे उन नाविल जो प्लाट किसो ऐं कहाणी आहे। ॿिए नंबर ते उन में मक़सदियत हुजणु खपे। टे नंबर ते उन में जेका किरदार निगारी आहे, मंज़र निगारी आहे, उहा हुजणु खपे। चौथे नंबर ते हिकिड़े कामयाबु नाविल जी निशानी इहा आहे त उहो मक़सदियत सां भरपूर हुजे, पंहिंजे समाजी ऐं मारूज़ी हालतुनि जो आइनो हुजे ऐं उन में को माण्हुनि ॾांहुं, पंहिंजे धरती वासियुनि ॾांहुं, पंहिंजे समाज ॾांहुं को पैगाम हुजे। उन खां अलावा जेका कंहिं कामयाबु लिखणी जी जेका अहम बुनियादी शइ हूंदी आहे उहा हूंदी आहे ॿोली तुज़ ऐं सादी ऐं सलूणी हुजे। जंहिं ॿोलीअ खे हिकु PhD होल्डर खां वठी हिकिड़ो झंग में ॿकरियूं चाढ़ीनि त धनाड़ ताईं उन ॿोली खे सम्झी सघे, उन ॿोली खे पढ़ी सघे ऐं उन नाविल खे बहितर अंदाज़ में पंहिंजो हीअं सां हंडाए सघे। त उन हवाले सां महबूब सिंधी जो जेको हीउ नाविल आहे, मंज़र निगारी हुजे, ॿोली हुजे, मक़सदियत हुजे, प्लाट या किसो हुजे, उहो हिकिड़ो भरपूर ऐं हिकिड़ो जानदार आहे किसो। ऐं उन हवाले सां हीमू जेको आहे हिकिड़ो अहिड़ो नाविल आहे जेको नाविल असांजे अॼु जे हालतुनि खे भरपूर अंदाज़ में पेश करे थो। हिन नाविल में जेकी बि किरदार आहिनि, जेकी बि फ़र्द आहिनि, उहे ईअं असांजे आस पास ॼण त मौजूदु आहिनि। जॾहिं बि असां पंहिंजे आस पास अखि खोले ॾिसंदासीं त पोइ उहे किरदार करप्ट कामोरा हुजनि, उहे किरदार धारिया आबादकार हुजनि, उहे वॾा बिल्डर हुजनि, उहे समूरा हिन में मौजूदु आहिनि। हीउ नाविल असांखे ज़रूरु पढ़णु घुरिजे।